आदम अलैहिस्सलाम जी नमाज जो भी सवाब माणींदा। फजर जेको पढ़े अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उनके आदम अलैहिस्सलाम जी इबादत जो सवाब अता फरमाइंदो आहे। फजर महबूबन फरमाए जेको फजर पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला उनके ॿ नेमतूं अता फरमाइंदो। हिकु त रब्बुल आलमीन उन जी रोज़ी में बरकत विझंदो, ॿियो अल्लाह तबारक व तआला उन जे चेहरे में नूरानियत अता फरमाइंदो। उहो चेहरो दुनिया में सिर्फ़ नूरानियत वारो न हूंदो, कबर में भी नूरानी चेहरो होंदो, मशर जे मैदान में भी नूरानी चेहरो होंदो। मुझा प्यारा दोस्तों, उनका बाद में भी नमाज ज़ोहर जी नमाज 4 रकातों फर्ज जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकातों जे मुझे मता फर्ज कयो किए मिलियो। अल्लाह जो प्यारो नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के जडे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो इब्राहिम उची मो रब करीम जे राह में कुर्बानी कर। अल्लाह जो नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह उछोआ कदे उठ पियो ज़बा करे, कदे गऊ पियो ज़बा करे, कदे दुंबा पियो ज़बा करे। बिल आखिर अल्लाह पाक फरमायो इब्राहिम अगर कुर्बानी दियणी अचे त पंहिंजे बच्चे इस्माइल अलैहिस्सलाम के कुर्बान फरमा। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी प्यारे खे प्यारी चीज कुर्बान कर। पोइ अल्लाह जे किस्से मुख्तसर अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म रब जी रज़ा हासिल करण जे लाइ हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे बच्चे खे अल्लाह जी रज़ा जे लाइ ज़मीन ते लेटाए ज़बा करण जे इरादे सां हथ में छुरी खई आहे त पंहिंजे बच्चे खे मां अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ ज़बा करियां। हाय मुसलमान, मोहब्बत इहा आहे, इश्क इहो आहे, पंहिंजे मालिक करीम सां अक़ीदत इहा आहे। अज अल्लाह तबारक व तआला जो नबी बे नबी के ज़मीन ते लेटायो वेठो आ। मुंहिंजा प्यारा मुसलमानो हथ में छुरिया नबी के पियो ज़बा करण जो इरादो रखे। अज पे पियो पंहिंजे पुट के ज़बा करण जो इरादो रखे। बेटा सा फरमाइंदो आ असल आशिकन जो सिर न सांढण कम सव सिरन खां अगरो संदो दोस्ता दम हे हडो ऐं चम यार घोरी जान मोहम्मद ता इलाही तो आशिकन जे खलकी अहड़ी ज़ात के बहन वाटन ते के जागन सारी रात पिरह फुटे पिर भात वञे मिलो कन मोहम्मद से। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे बच्चे के ज़बा करण जे इरादे सां जॾहिं छुरी हलाई आ, प्यारा मुसलमान भाइरो छुरी हली वई आ। साईं जे कदमैन शरीफ़ैन जे मथां गरम खून गुज़रियो आ। दिल में इहो ख्याल हुयो त मुंहिंजो बच्चो ज़बा थी वियो आहे, मुंहिंजो पुटड़ो कुर्बान थी वियो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अखियुनि जे मथां पट्टी बदल हुई। जॾहिं पाण फारग थी करे अखियुनि तां पट्टी हटाइण पिया ॾिसण त सुभान अल्लाह दुंबो पियो तड़पे इस्माइल अलैहिस्सलाम सलामत बीठो आहे। आसमान ॾे निहारे अखियुनि मां लुड़क अची वियासीं। मुंहिंजा मौला शायदि मुंहिंजी कुर्बानी तोखे क़बूल कोन पई, तॾहिं तो मुंहिंजे बच्चे खे बचाए वरितो। अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म फरमायो त सोना खलील तू मुंहिंजो आहीं, मां रब तुंहिंजो आहियां। मूंखे ख़बर आहे तुंहिंजी दिलि में मूं रब करीम सां केतिरी मोहबत आहे, पर मलाइकनि खे ॾेखारणो हो
ओ इब्राहिम खलीलुल्लाह तो जी तो के असा आजमाए रहा हासूं तू पंहिंजे इम्तिहान में साबित रहो है मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह पाक बेराजी थी पयो बच्चो भी बची पयो खुशी जे आलम में अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह ज़ोहर नमाज जे टाइम में 4 रकातूं नफल अदा कयूं अल्लाह पाक के यो नफल एडो त पसंद अची वयो जो रब करीम जी ज़ात बा बरकात फरमायो मुझा राणा यो नफल बे अवां जी उम्मत जे मथा मां ज़ोर जे टाइम ते फर्ज तो करया मुझा हबीब जदे पढ़ंदा त फर्ज जो भी सवाब मानीदा त इब्राहिम और इस्माइल अलैहिस्सलाम जी इबादत जो भी सवाब मानीदा फजर पढ़ आदम अलैहिस्सलाम जी इबादत जो सवाब ज़ोहर नमाज पढ़ अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह जी इबादत जो सवाब उन खां बाद असर जी नमाज टिपहरी नमाज विचे जे नमाज 4 रकातूं यकीन मिली अल्लाह जो नबी हजरत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में वह मच्छी बी मच्छी जे पेट में ज़माने दराज ताईं मुझा प्यारा दोस्तों दरिया में हलंदी रहिया फिरंदी रहिया पानी में हले पई अल्लाह जो नबी हजरत यूनुस अलैहिस्सलाम उन मच्छी जे पेट में बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो सर में पखी हिकड़ो मथस मारी लख पर रब जी अथस रख त सर में घुमे सर हो मुझा प्यारा दोस्तों जमाने दराज का बाद में जने अल्लाह पाक चायो तने वह मच्छी किनारे ते आई अल्लाह जो नबी हजरत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट मां सलामती सा बाहर आयो आहे पाण हिकड़ी मच्छी में उन मच्छी कन्या भी मच्छी खाई वही जमाने ताईं घुमंदी रही जॾहिं सलामती सां किनारे ते आया तॾहिं ख़ुशीअ में मापन न पिया अल्लाह जी दरबार में शुक्राने तौर 4 रकातूं नफल हजरत यूनुस अलैहिस्सलाम असर जे टाइम में पढ़ियूं मुझा मालिक हिन कब्र में तो मुझे हिफाजत फरमाई इन दरिया में तो मुझे हिफाजत फरमाए मुझा प्यारा दोस्तों यो नफल हजरत यूनुस अलैहिस्सलाम वारो अल्लाह पाक के एडो पसंद अची वयो जो रब करीम जी ज़ात बा बरकात फरमायो मुझा राणा यो तो जी उम्मत जे मथा असर जे टाइम ते फर्ज तो फरमाया मुझा दिलबर जदे पढ़ंदा तदे फर्ज जो भी सवाब मानी त यूनुस अलैहिस्सलाम जे इबादत जो भी सवाब मानीदा उन खां बाद मगरब जी नमाज 3 रकातूं फर्ज ये के मिलियो अल्लाह जो नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम पाण वेठा हा तो बाहर अचण वारे के मानू चो के बेटा बाहर कुछ मानू आहिनि चवन पिया माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुट अच्छा उन्हनि खे तव्हां चयो आहे या पंहिंजे तरफ़ां पिया चवनि हजरत ईसा अलैहिस्सलाम उथी भी रहा जलाल में अची विया पाण फरमाईंदे मानू कहिड़ी पिया बकवास कनि अल्लाह पाक लम यलिद वलम यूलदा रब्बुल आलमीन न कंहिंजो पुट आहे न कंहिंजो पे आहे ही मानू कहिड़ी पिया ॻाल्हियूं कनि अल्लाह जो नबी निकतो पर फौरन ज़हन में ख्याल आयो ईसा अलैहिस्सलाम मानू गालियों कंदा रहंदा आहिनि पर पहिरीं तूं पंहिंजे मालिक के ॿुधा तूं साहिब ज़ादो सुप्रीमा निसोरो नौकर बेहद करिया बंदगी हथ बदे हाज़िर पो दोस्त तुंहिंजो दर मां छॾींदुसि न क़यामत अल्लाह जो नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम उथियो पर इहो इरादो कई त पहिरीं मां पंहिंजे रब के सजदो करियां बरकातो नफल जे नियत सां हजरत ईसा अलैहिस्सलाम नमाज शुरू कई ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा हजरत मरियम के खबर पई मानू हेड़ियों गालियों पिया कनि अल्लाह जो
वारो नबी अजे जलाल में आ पान निकती आ त मां वञी ईसा अलैहिस्सलाम के समझाया चा त पुट मानन जे गालिन के दिल ते न खण मानो ये गालियों कदा अमड़ जो आई आ दिसे त हजरत ईसा अलैहिस्सलाम नमाज पढ़ी रहो आहे मां जो पुछा आई ॾिठई पुट पियो नमाज पढ़े त हज़रत सैयदा अम्मा मरियम भी नमाज में शुरू थी गई पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकड़ी रकात पहिरीं पढ़ी चुको हो ॿी रकात पढ़े सलाम जो फेरैया हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बरकातो चो हज़रत मरियम जी हिकड़ी रकात थी आ पाण उन हिकड़ी रकात ते सलाम फेरे छॾियऊं आ त मां पंहिंजे बच्चे के समझाया ओ मुंहिंजा प्यारा मुसलमानो इहो मां ऐं पुट वारो नफ़ल अल्लाह पाक के एडो त पसंद अची वयो जो रब करीम जी ज़ात बा बरकात फरमायो मुंहिंजा राणा यो मगरब जे टाइम ते तुंहिंजी उम्मत ते फर्ज फरमाईंदस मुंहिंजा हबीब जॾहिं पढ़ंदा तॾहिं फर्ज जो भी सवाब माणींदा त ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मरियम जे इबादत जो भी सवाब माणींदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो मगरब की नमाज ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत सैयदा अम्मा मरियम जो नफ़ल उन खां बाद इशा जी नमाज 4 रकातूं फ़र्ज़ अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बकरियूं चारींदो पाण बकरियूं चारींदा हा अल्लाह जे इश्क में मस्त हूंदा हा जिना वींदा हा अल्लाह जे ज़िक्र में मस्त हूंदा हा वक्त जी ख़बर कान पवंदी ही रब करीम शल तोखे मूंखे पंहिंजो अहिड़ो इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमाए हज़रत ख़्वाजा बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा बगदाद में हिकिड़ो शख़्स रहंदो हो उनखे शौक़ जाॻियो त मां पंहिंजे रब करीम सां इश्क करियां पोइ घुमी फिरी मशवरो अची पंहिंजी घरवारी सां कयो त मुंहिंजी दिलि थी चवे त मां पंहिंजे रब सां इश्क करियां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आहे तो जो घरवारी खां पुछई घरवारी खे चवंदो मुंहिंजी दिलि थी चवे त मां पंहिंजे रब सां इश्क करियां उनजी घरवारी उनखे झलियो मना कई चई मतां इश्क करी ॾुखी ज़ात आहे जेको बि इन सां इश्क कंदो आहे मोहबत कंदो आहे बे इंतहा उन जे मथां इम्तिहान उन जे मथां आज़माइशूं ईंदियूं आहिनि चवणु लॻो मूंखे हर आज़माइश क़बूल आहे मां पंहिंजे रब सां इश्क करण वञी रहियो आहियां प्यारा दोस्तो घरां निकितो आहे हिकिड़े जबल जे चोटे ते वञी चढ़ियो आहे आसमान ॾे निहारे अल्लाह पाक के अर्ज़ पियो करे अव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारे क़बूल पैशल अव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारे क़बूल पैशल असल खां आया अव्हां जी बादी हीअ बंदी बेकारे क़बूल पैशल ऐं उदास अखिड़ियल सवा तूं सुहिणा अञा त बेदे ॾिठो ही न आहे झुरे झुजे ऐं सड़े तिस्क में ये दिल विचारे कबूल पैसला आसमान ते मुझा अल्लाह मुझा मालिक तोसां इश्क तो करियां तोसां मोहब्बत तो करियां साईं फरमाइनि था त 3 ॾींहं 3 रातियूं ईअं अल्लाह पाक के पुकारींदो रहियो सॾींदो रहियो 3 ॾींहंनि खां बाद में जवाब आयो मुझा बाना जेकॾहिं तोखे असां सां मोहब्बत आहे त मां रब करीम बि तोसां दोस्ती जो ऐलान कयो तोसां दोस्ती जो ऐलान कयो आहे
और मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो वापस मोटी घर आयो आ खुशी में मापे न पियो त मुके मुझो मालिक मिलियो आ दिल जो दिल में पियो चे कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में बिहारों तोड़े फकीरी हाल हो अज कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में बिहारों तोड़े फकीरी हाल हो खुशा घर वारी चो खबर तदे पौधी जन इम्तिहान शुरू थींदा और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो फकीर पांजे मस्ती में मस्ता अल्लाह जो जिक्र पियो करे अल्लाह पाक जे जिक्र में आ अल्लाह पाक जे यादगिरी में आ और मुझा प्यारा मुसलमान बारो कुरान पाक में अल्लाह पाक फरमाइंदो आ वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस अल्लाह ताला जी ज़ात फरमायो मां पांजे महबूब बानन के आजमाईंदो आया दुखन में बुखन में फसलन में जानन में इम्तिहान उनन का वठंदो आया पो जेको साबिर थींदो आ इन्नल्लाह मअसाबिरीन पो उनन साबिरन सा मां रब करीम पांजी मोहब्बत जो ऐलान कंदो आया फकीर जो इश्क कयो बटे डी गुजरिया उन जो कणक जो फसल तैयार बीठो अचानक रात जे टाइम में उन कणक के जेरो लगी बाहे लगी वही कई सवा एकड़ कणक बीठल हुई सब सड़ी खाक थी वही आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सड़ी करे राख बनजी वही आ सुबह मां उथियो आ त काश फसल में कान बतिया घर वारी तानू दिनो आ मां तोखे झलियो हुयो मां तोखे रोकियो हुयो त न पंहिंजे रब सां इश्क कर हाणे ॾिस इम्तिहान शुरू थी विया प्यारा दोस्तो चवण लॻो उन रब करीम मूंखे ॾिनी हुई जे इहा कणक ज़मीन मां मोरे ई न हा त मां छा पे करे सघियुसि मुंहिंजे रब करीम मुंहिंजे रिज़्क जो ज़िम्मो खयो आहे मुंहिंजे दिलि में न का लहरा न को लोडो आ बटे ॾिहाड़ा गुजरिया वडो पुट मुझा प्यारा दोस्तों हल्को फुल्को बुखार आयो आ मामूली तकलीफ आई आ यो मुझा प्यारा दोस्तों एक बड़ी सिलसिलो हलियो आ रात जो टाइम चो आ वडो बच्चो वफात करे वियो आहे पुट वफात करे घर वारे चयो मो तोखे झलियो हो तो रब सां इश्क न कर जे ॾिनो बि न रब हुजे न ॾे आ छा पे करे सघे वठी वियो परवाह न अञा हफ़्तो बि न गुज़रियो ॿियो पुट वफ़ात 7 पुट ईअं वफ़ात करे विया प्यारा दोस्तो फ़कीर जे दिल के लहर नकालो ॾो आहे फ़कीर हसास बसास लॻो पियो आहे एकड़ो ॾियारो घर अचे त घर वारी मथो झलियो वेठी आ चवे पई मथे में सूर आ जिस्म में तकलीफ़ आ मां के लगे पियो हाणे मां भी वञण वारी आहियां आऊं भी वञा पई पर जे आऊं वयसि त न केर मानी पचाए ॾींदई न केर कपड़ा धोई ॾींदई चई पोइ छा करियां चई तूं वञ उन साॻी जबल ते जिते रब तोसां दोस्ती जो ऐलान कयो हो न वञी अल्लाह पाक के अर्ज़ कर मुझा मालिक मूंखां ग़लती थी वई ऐं दोस्ती तोड़ण आयो आहियां चवंदा आहिनि त ॻाल्हियूं कंदे जबल बि किरी पवंदा ऐं घर वारी जी ॻाल्हि में हूअं बि असरु ज़्यादा हूंदो आहे न केरु केॾी बि नसीहत करे एतिरो असरु कोन पवंदो जेतिरो घर वारी जी ॻाल्हि जे करे असरु पवंदो आहे फ़कीर मजबूर थी करे उन जबल ते आयो आहे आसमान ॾे निहारे अर्ज कई मुझा मालिक मुखां गलती थी वई मां दोस्ती ता हथ कयो मां दोस्ती नथो रखां गैब मां आवाज आयो मुझा बाना मां रब्बुल आलमीन आहियां हरो भरो एरे खेरे नथो गैरे सां मां दोस्ती रखंदो न आहियां पर जे मुंहिंजी दोस्ती जुड़ी वेंदी आहे मां रब्बुल आलमीन कॾहिं दोस्ती छिनंदो न आहियां
पर कहिड़ी तूं ॻाल्हि तो करी मां रब आहियां हरू भरू कंहिंसां दोस्ती कोन रखंदो पर जे थी वेंदी त मां छिनंदो न आहियां मां रब्बुल आलमीन उन ताल्लुक़ के मुल्क तां न कंदो आहियां कहीं आशे फरमायो लजपाल पेरे तेनो तोड़ दे नहीं लजपाल पेरे तेनो तोड़ दे नहीं लजपाल पेरे तेनो तोड़ दे नहीं जदी बाँ फड़ दे ओनू छोड़ दे नहीं बेटा ऐसा फरमाइंदो आ हलो हलो कोरिए अदा नाज के जिन जो नीह हे गजन सारो दी छिनण मूर न सिखिया वरी जो तसल्ली मिली मोटी घर आयो पंहिंजे घर वारे के चवण तू भी मरी वञ त कुर्बान मुझो यार मुखे मिली वयो आ और मुझा प्यारा मुसलमानों बटे ॾियारा गुजरा घर वारी भी वफात करे वही आ अरे फकीर अकेलो घर में न केर गालाण वारो न केर मानी ॾियण वारो न केर कपड़ा धोअण वारो अल्लाह अल्लाह कंदो आ अकेले घर में वेही करे पंहिंजे रब जी इबादत कंदो आ अल्लाह जो शान बादशाह जे घर में चोरई थी वई आ मुंहिंजा प्यारा चोरई जी जॾहिं तफ्तीश थी आ तॾहिं उन चोरईअ जो इल्ज़ाम हिन फ़कीर ते आयो आहे चोरी जो इल्जाम फकीर ते आई बादशाह फैसलो ॾिनो तने जा ॿई हथ भी कपियो ॿई टंगियूं भी कटियो बादशाह जे घर मां तो चोरी करे इबरत आलम जे ला जा बाहूं टंगियूं कटियो हथ कटा वया पैर कटा वया प्यारा मुसलमान भरो आसमान दे निहारे चवे पियो तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरे है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरे है मुझा मालिक तुझी रज़ा ते राज़ी आहियां और मुझा प्यारा दोस्तों हाणे मानी किए खाए हथ कपजी वया केडा मुझा प्यारा नकलो हरकत किए करे पैर कपजी वया केखा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मदद वठे हाणे पेट भर पुठन भर लेटंदो आए ये पाजी जिंदगी गुजारी दो आ पर पाजे करीम रब सा उन ताल्लुक के मजबूत रखिया मुझा प्यारा दोस्तों एकड़ो एड़ो ॾियारो भी आयो आ यो फकीर बगदाद जे बाजार में ही लेटी रहियो आ बादशाह जे गार्डन मां एकड़ो मस्त हाथी अची बाजार में पियो आ जडे हाथी बाजार में आयो मानू भजी वया के छतन ते चढ़ी वया के दुकान जा दरवाजा बंद करे वेही रहा यो फकीर वने त केडा वने न पैर आहिन न हथ आहिन बाजार में पियो आ मस्त हाथी जिया जो आयो पांजो पैर हिन जे सीने ते रखी उन जे गर्दन में हाथी पंजी सुंड विझी हिय जो छुक दिनी आहे जिया जमीन मां बसर निकरंदो आ इया हिन फकीर जो गर्दन जिस्म का जुदा थी वियो आहे तड़पी तड़पी अल्लाह जी बारगाह में हलियो वियो चंद ॾींहंनि खां बाद हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन आलम रोया में जन्नत जो नज़ारो करायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जन्नत में दाखिल था तो हिकिड़ो नौजवान हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्तक़बाल लाइ बीठो हुयो साईं जो आया उन नौजवान हथ मिलायो आ मूसा कलीमुल्लाह के अर्ज़ कया सोना मूंखे सुञाणो था साईं मूंखे ॼाणो था साईं फरमायो न केरु आहीं जी क़िबला मां तव्हांजो उम्मती आहियां
मूं तो ते कलमो पढ़ियो आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अदा मां त तोखे नथो सुञाणा। अर्ज़ करण लॻो मुंहिंजा साईं मां उहो फ़क़ीर आहियां जे पंहिंजे रब करीम सां दोस्तीअ जो ऐलान कयो हुयो। पोइ उन दोस्तीअ जे करे जंहिंजा फसल सड़ी विया, जंहिंजा बच्चा मरी विया, जंहिंजी घरवारी वफ़ात करे वई, ओ जंहिंजूं बाहूं टंगियूं कटियूं वियूं हुयूं, जंहिंजी मुंडी हाथीअ पटी हुई, मां उहो फ़क़ीर आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हां दा मूंखे यादि अची वियो यार तो त ॾाढी ॾुख वारी ज़िंदगी गुज़ारी आहे, हाणे जन्नत में सुकून आहे। अर्ज़ कई मुंहिंजा साईं जन्नत में कंहिं नेमत जी कमी कान्हे का, पर अल्लाह जो कसम आहे जे वक्त में मां बगदाद जी बाजार में लेटी रहियो हुयसि, उहो मस्त हाथी बाजार में आयो हुयो। उन हाथीअ जॾहिं पंहिंजी सुंड मुंहिंजे गर्दन में विधी हुई, उन वक्त में मुंहिंजे रब करीम मूंखे पंहिंजो दीदार करायो हो। जेको उन दीदार में मज़ो हुयो उहो जन्नत जे नेमतन में न आहे। पान फरमा लगा जेको उन जन्नत में मज़ो, जेको अल्लाह जे दीदार में मज़ो हुयो वो जन्नत जी नेमतन में ना है। मुंहिंजा दोस्तो नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे न, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू चाहे त रब मूंसां मारको करे तो वो कुरान जी तिलावत करे। अल्लाह पाक मूंसां कचारी करे तो कुरान पढ़े। जेकॾहिं तव्हीं चाहियो था त मां रब सां मारको करियां तो वो नमाज़ पढ़े। मां मालिक सां ॻाल्हि ॿोल करियां, कचारी करियां, गुफ़्तगू करियां, नमाज पढ़े। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमानो, अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे ज़िक्र में मस्त आहे। बकरियूं चारींदो आहे, जबलनि में बकरियूं साईं जो हलल पियूं, ज़िक्र में मस्त आहे। अचानक साईं ख़बर वरिती आहे त अल्लाहु अकबर टाइम तमामु घणो थी वियो आहे। पुठियां मुंहिंजी माउ पोड़ी आहे जेका खीर पीअंदी आहे, अॼु त काफ़ी टाइम थी वियो आहे, अम्मा नाराज़ थी वई पवंदी। मुंहिंजा प्यारा दोस्तों जल्दी जल्दी जबलन मां अल्लाह जे प्यारे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह बकरियों कढे घर आजो आयल, बकरिन मां खीर कढे अम्मा जी दरबार में कटोरो खणी आयो आ। ॾिसे त सुभान अल्लाह, अम्मा भी अञा सुती न आहे, अञा नाराज़ कान थी आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह जी अम्मा पानी पीतो आ ऐं पाण फरमा लगा हाणे वञी मां बकरियूं ॾिसां का बकरी रहिजी त कान वई आ, जल्दी जल्दी में मां बकरियूं आंदियूं आहिनि। मुंहिंजा प्यारा वारीअ में जो निगाह डोड़ाई आ त अल्हम्दुलिल्लाह बकरियूं भी सभई सलामत हुयूं। अल्लाह जो नबी हुयो न साईं, खुशी थी त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी मां भी मूंखां नाराज़ कोन थी, छो त मां हूंदी आहे। मां जो क़दुरु पुछणो आहे त उन खां पुछ जेको अॼु यतीम आहे, जंहिंजी अम्मा न आहे। मां जो क़दुरु उन खां पुछ जंहिंजे लाइ केरु बग़ैर मक़सद जे दुआ ॾियण वारो न आहे। बग़ैर लालच बग़ैर मक़सद जे दुआ मिलंदी आहे तो वालिदैन खां मिलंदी आहे, पर पुठ जेका दुआ हूंदी आहे उहा माउ पीउ जी हूंदी आहे। नौजवानो तव्हांखे हथ अदब जा ॿधां थो, पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु करियो। माउ पीउ जी दुआ औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ हूंदी आहे। तव्हीं माउ जी ख़िदमत करियो न, माउ जी, माउ जा पेर धोओ, माउ जा पेर दॿायो, पंहिंजी माउ जी ख़िदमत करियो। ॼण त हज़रत पीरान पीर सोनो अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजे घर में वेठो आहे। ज़िमेदारी सां पियो ॻाल्हायां, अब्दुल कादिर जीलानी सम्झ तुंहिंजे घर में वेठो आहे। मां जी ख़िदमत कर, समझ लाल शहबाज तुंहिंजे घर में वेठो आहे। बल्कि लाल शहबाज खां भी वधीक तुंहिंजे हक़ में असर रखण वारी दुआ उहा तुंहिंजी माउ जी आहे, उहा तुंहिंजे बाबे जी दुआ आहे। ही माउ पीउ उहे आहिनि जे ज़िंदा आहिनि त बि अल्लाह जी रहमत, जे दुनिया छॾे वञनि त पोइ माउ जी क़बर मां औलाद खे फैज़ मिलंदो आहे।
माँ जी कबर मां बाबे जी कबर मां औलाद के फैज़ मिलंदो आ। ई उहे माँ पे आहिनि जिन जे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो मंज़ार कबर अब वहे औ अहदिहिमा फी कुल्ल जुमातिन गुफ़िर लहू वक़ुतिब बर्रा। मुंहिंजे महबूब फरमायो जुमे जुमे रात जेको औलाद वञी पंहिंजी माँ पे जी कबर जी ज़ियारत कंदो आहे अल्लाह पाक उन जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। वक़ुतिब बर्रा अल्लाह उनखे नेकनि में लिखी छॾींदो आहे। के वली जे बारे में के सहाबी जे बारे में हदीस पाक में ईअं नाहे आयल, माँ पे जे बारे में आयल। माँ पे औलाद जे लाइ छपर ऐं छांव हूंदा आहिनि। माँ पे औलाद जे लाइ अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ां हिकिड़ो रहमत जो सायो हूंदा आहे। अॼु असां नौजवान पंहिंजे बाबे सां पंहिंजे माँ सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन हूंदा आहियूं, गॾु वेहण जे लाइ तयारु कोन हूंदा आहियूं, दोस्तनि सां वेहण जे लाइ टाइम हूंदो आहे, यारनि सां वेहण जे लाइ टाइम हूंदो आहे, फिज़ूल सोशल मीडिया ते वक़्तु ज़ाया करण जो टाइम हूंदो आहे, पर टाइम न हूंदो आहे त माउ पीउ जे लाइ कोन हूंदो आहे। दोस्तो ही माउ पीउ उहे आहिनि जिन जी दुआनि जी ज़रूरत अल्लाह जे नबियुनि खे बि हूंदी आहे, अल्लाह जे नबियुनि खे बि हूंदी आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह तुर सीना जबल ते वेंदो हुयो, अल्लाह रब्बुल आलमीन सां कलाम कंदा हुया, पर हिकु ॾींहुं जो आया त अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह सुभाणे खां पोइ ख़्याल सां अचिजे। अर्ज़ु कई मुंहिंजा मालिक मां ज़माने खां अचां पियो तो मूंखे कॾहिं बि ईअं न फरमायो। अल्लाह पाक फरमायो अॻे तो घरां निकिरंदो हुई तुंहिंजी पोड़ी मां हथ खणंदी हुई। मौला मुंहिंजो मूसा अचे पियो उनजी तोखे पार थो हुजे। अॼु तुंहिंजी मां वफ़ात करे वई आहे, अॼु तुंहिंजी केरु पारत करण वारो न आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, माउ पीउ जी दुआ जी ज़रूरत अल्लाह जे नबियुनि खे बि हूंदी आहे, ऐं माउ पीउ जी दुआ सां उहे मक़ाम मिलंदा आहिनि जेके इबादत सां कोन मिलंदा आहिनि, जेकी मेहनत ऐं कोशिश सां कोन मिलंदा आहिनि। अल्लाह जो नबी आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम, भाइरनि साईं खे खपायो, काफ़िले वारनि खे ॾेई छॾियो, सौदो करे छॾियो, ऐं काफ़िले वारनि खे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ॾिनो पिए न तॾहिं ईअं न चयूं त नबी आहे, नबी जो पुटु आहे, न चयूं त इहो असांजो ग़ुलाम आहे, इहो कमु नथो करे, इहो भॼी वेंदो आहे, गुम थी वेंदो आहे। साईं जा ऐब बयानु कयूं। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, काफ़िले वारनि खे अल्लाह जो नबी यूसुफ अलैहिस्सलाम ॾिनो वियो आहे। काफ़िले वारा यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी निकिता, हलंदे हलंदे हिकिड़े अहिड़ी जॻह ते आया जीअं रस्तो हुयो, रस्ते जे पासे में कब्रिस्तान हुयो। अल्लाह जे नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी निगाह उन मुक़ाम ते पई आहे। मुंहिंजा प्यारा दान निकिरी वई, फरमा लगा काफ़िले वारो, यार हिन कब्रिस्तान में मुंहिंजी जीजल अम्मा हज़रत सैयदा राहेला जी कब्र मुबारक आहे, यार इजाज़त ॾियो मां वञी हाज़िरी ॾेई अचां, वरी अचण या नसीब वरी मुलाकात थिए या न थिए अल्लाह तो जाने। अवां केड़ी बाजार में हली मुझो सौदो कंदा, अवां केड़ी बाजार में मुखे खपाईंदा, वरी हिन पटन ते मुझो अचण थिए या न थिए। मुंहिंजा प्यारा दोस्तो, काफ़िले वारनि के रहम अची वियो आहे। उन्हनि अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम के इजाज़त ॾिनी आहे, पाण हली पंहिंजे अमर जे कब्र मुबारक ते आया। माँ जी जो कब्र ते आया त माँ जी याद अची वई, माँ जी बचपन वारो प्यार याद अची वियो। माँ के वफ़ात कंदे कई ॾींहं गुज़री विया, उहे ॾींहं बि याद अची विया। दाह निकिरे वए ॾाढा ॾींहं गुज़री, ॾिठे थी आजी जल, ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी आजी जल। ख़ुदा शाल कंहिंखां, ख़ुदा शाल कंहिंखां जुदा थी ना जी जल, ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी आजी जल। जॾहिं पूर तुंहिंजा पल पल पवन था, गोणा अखियुनि मां
जी जन वहन था सबे साम आहिल सबे साम आहिल ना आही तुझी जन ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी जी जल खुदा शाल कंहिंखां खुदा शाल कंहिंखां जुदा थियला जी जल ॾाढा ॾींहं गुज़री ॾिठे थी जी जल मुझी मां कदे कख बर्दाश्त न कंदे हुए कदे मख बर्दाश्त कोन कंदी हुए कदे मच्छर बर्दाश्त कोन कंदी हुए अज तुझे बच्चे यूसुफ अलैहिस्सलाम जो यो हाल अज हथन में जंजीरों पेरन में जंजीरों अज भाइरन खपाए छड़ियो मुझा प्यारा दोस्तों जे वक्त में अल्लाह जे नबी पंजे अम्मा जे कबर ते भी दर्द जो दास्तान बयान कयो त सैयदा राहेला जी कबर में जुम्बश पैदा थी वई कबर में ज़लज़लो अची वयो कबर ढकण लगी कबर मां आवाज आयो मुझा यूसुफ पुट मां तुझे ला दुआ खंजा हथ खणियो वेठी आया मुझा पुट मिस्र में पहुंचण तुझो कमा तुझे इज्जत ऐं वकार के आसमान ते पहुंचाण मुझे करीम रब जो कम आहे अल्लाह तबारक व तआला जे नबी के उन जी मां फरमाए तो यूसुफ मां तुझे ला दुआ की पो तारीख गवाह है जने मिस्र जी बाजार में यूसुफ अलैहिस्सलाम पहुतो तो जेके बोली दियण वारा उन्हें ये तारुफ कौन करायो तो नबी नबी जो पुटा न उन चो आम गुलाम पर जॾहिं साईं जी बोली हली तॾहिं बादशाह जा खजाना खुटी विया अमीरन जो मिल्कियतूं जवाब दी वयूं कीमत मुकर्रर छा थी तो जेतरो यूसुफ अलैहिस्सलाम जो वजन आ एतरो सोन एतरो चांदी जेको दींदो वो यूसुफ अलैहिस्सलाम के खरीद कंदो उन मार्केट में उन पिड़ी में एकड़ो माण्हू हो जे यूसुफ अलैहिस्सलाम के सुञाणी वरतो करीब अची कन ते वात रखी चई सोना हेडी तुझी बोली लगी आ तो अंदर केड़ो कमाल आ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अखिन में लुड़क अची विया पान फरमाया यो मुझो कमाल ना है मुझी जीजल मां जी दुआन जो सदको है ये मुझी मां जेका मुके दुआ दिनी आ उन दुआ जो असर आ नौजवान वो जन्नत जो दरवाजो तुझे घर में मौजूद आ अज उन जी खिदमत कर अज उन जा पैर दबा नबी पाक जी दरबार में एकड़ो सिया भी आयो अर्ज के या रसूल अल्लाह मुझो खजूर जो बाग हो सुकी वियो उडो ही पेजी बिल्कुल तबाह थी वियो और कॾहिं वयसि मो बाग ॾिठो सुको पियो मो अल्लाह जी बारगाह में मन्नत मंजी बांस बांसी या अल्लाह जे मुझो यो बाग साओ थी फल ॾींदो आहे जन्नत जी हेठी मथी चांठ के चुमी ॾींदुसि महबूब मुंहुं मिड़ई ईअं चई छॾियो अल्लाह जो शान बरसातो पियो मुझो सुकल बाग साओ थी पियो खजूरियूं झले बीठो आहे साईं हाणे जन्नत त सते आसमाननि खां मथे आहे मां कीअं पुॼां नजर बेमाई ना किया पोरो करया मुझे महबूब करीम फरमायो मुझा गुलाम परेशान न थे पंहिंजे घर वञ एकड़े चुमी वञी पंहिंजे बाबे जी पेशानी ते दे जन तो जन्नत जो मथियों चौखट चुमियो आ बी चुमी वञी अम्मा जे पेरन ते दे जन तो जन्नत जो हेठियों चौखट चुमियो आहे असहाब मौजूद हा मुझे महबूब करीम के अर्ज क्यों सोना यो सिर्फ इन जो खासो आ या बिन जेला भी आहे मुझे महबूब फरमायो न मुझा गुलामो कयामत ताईं जेको अम्मा जा पैर चुमंदो जेको बाबे जी पेशानी चुमंदो आ अल्लाह पाक उन के जन्नत जे चौखट चुमण जो सवाब ॾींदो आ एकड़ो सहाबी उथे बैठो अर्ज कई सोना मां पे हयाती न हुजल त पो छा कजे मुझे महबूब फरमायो
बाबे जी कबर के जेको सेरा दी चुमंदो आ, अमर जी कबर के जेको पेरा दी चुमंदो आ, अल्लाह पाक उन के जन्नत जे चौखट चुमण जो सवाब दींदो आहे। जन्नत जा दरवाजा नौजवान अज तुझे घर आहे। अज वही पांजी माँ जा पेर चुम, पो दोस्तन के बुधा कसम खणी बुधा तो खुदा जो कसम अज जन्नत जे चौखट चुमी आयो या तुझो कसम सचो होंदो। छो तो माँ जे कदमन के ॾिसो अबा नमाज रोज़ो हज ज़कात ये फ़र्ज़ आहिनि, कर्ज़ आहिनि, लाज़मी अदा करना आहिनि। पर याद रख नमाज ते जन्नत ना है। हाँ, नमाज ते जन्नत ना है। नमाज जो बदलो जन्नत ना है। नमाज फ़र्ज़ आ, कर्ज़ आ, अदा करणो आ। पर जन्नत जे कॾहिं वठणी आ त मबून फरमायो अल जन्नत तहत अक़दाम उम्महातिकुम। मुझा गुलामो जन्नत अल्लाह ताला तव्हांजे वालिदैन जे कदमन जे हेठों रखी आहे। मबून फरमायो न कि इबादत करे करे ज़मीन आसमान भरे छॾे, पर माँ पे या उन्हनि मां को हिकु नाराज़ आ, अल्लाह पाक जी बारगाह में उनजो हिकु सजदो भी क़बूल कोन पवंदो। अॼु असां पंहिंजे पीर जी त पैरवी कंदा आहियूं, पंहिंजे पीर जा गुण ॻाईंदा आहियूं, पर माँ पे जी ख़िदमत कोन कंदा आहियूं। को मौलवी ईंदो आहे, को पीर साहब ईंदो आहे, हुनजो साईं दुआ वठो मुंहिंजे लाइ, परेशान आहियां, पर माँ पे खां दुआ कोन वठंदा आहियूं। माँ पे जी दुआ औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ हूंदी आहे। परेशानी अची वञे, ॾुख अची वञे न, अम्मा जे पेरनि ते किरी पओ, बाबे जे पेरनि ते किरी पओ, उन्हनि खे अर्ज़ु कर मुंहिंजी माँ मुंहिंजा बाबा मुंहिंजे लाइ दुआ वठो। अल्लाह पाक तुंहिंजे हक़ में तुंहिंजे माँ पे जा हथ ख़ाली न मोटाईंदो। उहे पाण कहिड़ा बि हुजनि, नमाज़ पढ़नि न पढ़नि, रोज़ो रखनि न रखनि, उहे ॼाणनि जो रब ॼाणे, उन सां तुंहिंजो तालुक़ न आहे। पर तुंहिंजे हक़ में माँ पे जी दुआ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ उम्मत जे लाइ हूंदी आहे। मुंहिंजा मुस्लमान भाउ, नमाज जी पाबंदी ये हेॾी सारी मस्जिद बनी आहे। मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। मुझो महबूब तो फरमाए जे अल्लाह जी रज़ा जे ला मस्जिद बनाई, अल्लाह पाक उन जे ला जन्नत में महल बनाईंदो आहे। ही जन्नत जो महल समझो तव्हांजे पाड़े में बनियो आहे। इनके आबाद कजो, इनके सजदन सां रोशन कजो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, ईअं न समझजा त हीअ मस्जिद सिर्फ़ु हाजी फैज़ मोहम्मद साहब जी न, इहा हर सुन्नीअ जी मस्जिद आहे। हिन जी ख़िदमत करणु, हिन जी देखभाल करणु हर मुस्लमान जो कमु आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनि खे 5 वक़्त पाबंदी जमात सां नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन मूं फ़क़ीर जो चवणु, अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल